अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार औहिया मारवी थे। दुआ भुट्टो नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं। हिते अवां खे आगाह कंदासीं। डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी अवां खे आगाह कई पिया। हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी पियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो आहे। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी पियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप अमेरिका जे 47 सदर तौर कामयाबी हासिल कई आहे। अवां खे आगाह कई पिया। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो आहे। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो सदर चूंडिजी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। अवां खे आगाह कई पिया त नओं चूंडियल अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप कुझु देर खां पोइ पंहिंजे हामिन खे ख़िताब कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। डायरेक्टर न्यूज़ करंट अफेयर धरती टीवी सुहेब ज़रदारी साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। महिरबानी सुहेब साहब वक़्तु ॾियण लाइ। सुहेब साहब, वॾो नतीजो साम्हूं आयो आहे। ट्रंप जी व्हाइट हाउस में ॿीहर वापसी थी आहे। हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो आहे। छा चवंदा हुआ? ॾिसो, ही जेका पाण जो बाइडन जी कारकर्दगी खे ॾिसंदासीं त उनजी कारकर्दगी मां उहो पाण ई मुतमइन न हुयो, जंहिंजे करे हू पाण शुरूआती वक़्त में त अमेरिकी सदारती डोड़ में शामिल हुयो इलेक्शन में, पर वरी अॻिते हली हुन पाण हथु खयो ऐं पंहिंजी नायब सदर कमला हैरिस खे हुन इहो चयो त भई उहा थींदी उम्मीदवार। त हुनखे पाण खे अंदाज़ो हुयो त हिन भेरे जेको आहे सो ट्रंप जी पोज़ीशन जेका आहे सा वाज़े आहे। हिन वक़्तु ताईं बि जेके सर्वे रिपोर्ट्स साम्हूं अची रहियूं हुयूं उहे जेके आहिनि से डोनाल्ड ट्रंप जे हक़ में ई हुयूं, ऐं जंहिंमें इहो ॿुधाए पियो त डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर व्हाइट हाउस जो महिमान थी वेंदो। ऐं उन दौरान जेको आहे सॼी कमला हैरिस खे जेका उमेद हुई उहा उन्हनि जेके स्विंग स्टेट्स सॾिबियूं आहिनि उन्हनि मंझां हुई, त उहे जेके आहिनि से फ़ैसिला थियूं, उन्हनि जूं जेके रियासतूं आहिनि उन मां आसिरो हुयो उनखे। ऐं माज़ी में जो बाइडन जेके आहिनि से उहे घणियूं उनमें तक़रीबन 7 मां 5 जेके आहिनि से उहे उतां कामयाबी हासिल कई हुई। ऐं ट्रंप जेको आहे लास्ट टाइम सिर्फ़ु 2 उतां कामयाबु थी सघियो हुयो। त इन सूरत में मतिलबु उहा जेका पाण जे रिज़ल्ट ॾिसूं था त उहो बि डोनाल्ड ट्रंप जे हक़ में अची वियो आहे। हाणे इहो कंहिं हद ताईं त क्लियर हुयो त डोनाल्ड ट्रंप ॿीहर वापसि अची रहियो आहे, पर हिन वक़्तु जेका सूरत आहे उहा इहा आहे त हिन टाइम ते अमेरिकी अवाम अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो छो कयो आहे त मुंहिंजे ख़्याल में इन जा 2 सबब आहिनि। हिकिड़ा उहे जेके इंटरनल अमेरिका जा मामला आहिनि, अंदरि जा जेके उते इशूज़ आहिनि, उतां जी जेका माण्हुनि सां जेका सूरत हाल आहे उहा आहे। इन खां अलावा ॿिया इंटरनेशनल मामला आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेको इसराइल ऐं फ़लस्तीन वारो मामिलो आहे। त इन सॼी सूरत हाल में अजीब पियो लॻो त इहा ख़बर न पई पई त अमेरिका जेको आहे सो किथे कहिड़े हंधि बीठो आहे। अमेरिका साथ बि ॾिए पियो इसराइल जो, ऐं वरी साॻे वक़्तु ईरान खे ॿुधाए पियो त असांजो कुझु न वञे। त अहिड़े सूरत हाल में ज़ाहिर आहे उनजा असर जेके आहिनि से उहे अमेरिकी इलेक्शन ते ज़रूरु थींदा आहिनि। अहिड़े नमूने सां जीअं अमेरिका जी जेका इलेक्शन आहे उहा पाण समेत ॿियनि खोड़ मुल्कनि ते बि असरअंदाज़ थींदी आहे, त ज़ाहिर आहे उहा अमेरिका उतां जो जेको अवाम आहे उन इन हवाले सां इहो ॾिठो हूंदो त भई जेको आहे जो बाइडन आहे या उनजी जेका इंतिज़ामिया आहे, छाकाणि त उन में बि कैमला जेका आहे सा उनजी 4 साल नाइब सदर रही आहे, त का अहिड़ी कारकर्दगी उन्हनि जी सुठी न हुई, न इंटरनली ऐं न ई वरी इंटरनेशनली। त मुंहिंजे ख़्याल में सभु जेको वॾो जेको शिकस्त जो सबबु आहे उहो इहो आहे, न त वरनो डोनाल्ड ट्रंप जी जेका पहिरीं 4 साल कारकर्दगी का एॾे भली कोन्हे जो असां सम्झूं त हुनखे अवाम वोट ॾिनो आहे। असल में जो बाइडन ऐं उनजी इंतिज़ामिया इहो ख़ुदि हिकिड़ो माहौल ठाहे ॾिनो
त डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर व्हाइट हाउस में पहुचे। अच्छा ज़ैब साहब, बाइडन जो किरदार भी अवां जे साम्हूं रहियो त बाइडन जी कामयाबी सां हिन जंग जो अवां कीअं पिया ॾिसो, कहिड़ा असर पवंदा? ॾिसो बाइडन त हाराइजी वियो आहे ऐं उहो हिन दफ़े बीठो बि कोन हुयो, त डोनाल्ड ट्रंप जी वापसी सां ॾिसणो वाकई इहो आहे त असां पाकिस्तान जेके टीं दुनिया जा मुल्क आहियूं, पाकिस्तान समेत जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि ते इन जा कहिड़ा असर पइजी सघनि था। ऐं मूं जीअं सवेर चयो पिए त अमेरिकन इलेक्शन असां जहिड़ा मुल्कनि ते सिधी रीति असरअंदाज़ थींदा आहिनि। त हिन भेरे इहो ॾिसणु पियो अचे पियो त छाकाणि त ट्रंप जॾहिं पहिरियों भेरो सदर थियो हुयो त उन वक़्त जे असांजे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे फ़ोन कई हुई ऐं हुन सां ॻाल्हायो हुयो, हुन सां गुफ़्तगू कई हुई। ऐं उन दौरान उहे शयूं जेके उन वक़्तु पाकिस्तान जी हुकूमत खे जेके मीडिया ते न आणणु घुरिबियूं हुयूं, उन टेलीफोन कॉल जूं, पर उहे बि आणे छॾियूं, जंहिंजे करे कुझु ॿियनि मुल्कनि जो जेके मुल्क पाकिस्तान जा दोस्त न आहिनि उन्हनि ट्रंप ते थोरो प्रेशर वधाइणु शुरू कयो त तव्हां पाकिस्तान खे एॾो वॾो स्पेस न ॾियो, जंहिंजे करे पोइ हूअ थोरो जेको आहे सो रिज़र्व रहियो। पर वरी जॾहिं असां वटि PTI जी हुकूमत आई त ट्रंप हिकु भेरो ॿीहर वरी मामला जेके आहिनि से पाकिस्तान सां कंहिं हद ताईं ट्रैक ते आंदा। तव्हांखे ख़बर हूंदो त अॻूणो जेको वज़ीर आज़म ऐं बानी PTI जॾहिं वियो अमेरिका जे दौरे ते त ट्रंप गर्मजोशी सां मिलियो बि हुयो ऐं जेके मुलाक़ातूं थियूं या जेके फ़ैसिला थिया उहे रिकॉर्ड जो हिसो आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त ख़ुदि हिन वक़्तु जेका शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत आहे उहा जेको वाशिंगटन सां पंहिंजा जेके लाॻापा आहिनि उहे कहिड़ी रीति बहाल करे थो। जेको हिन वक़्तु असां ॿिए वाटे ते बीठल आहियूं, असां न चीन वारे पासे ॾे वञी था सघूं न अमेरिका ॾे वञी पिया था सघूं। ऐं हिन सॼी जो बाइडन जी जेका इंतिज़ामिया जा जेके 4 साल आहिनि उनमें असांजा जेके अमेरिका सां लाॻापा जेके आहिनि एॾा के आइडियल न रहिया, के सुठा न रहिया। हिकिड़े उहो जेका कची मानी वांगुरु जेको सिंधी में चवंदा आहिनि त न उहा गरम हुई न उहा थधी हुई, त अहिड़े क़िस्म जा जेके कची मानी वारा जेके लाॻापा रहिया, जंहिंजे करे असां सम्झो था त इहे 4 साल जेके आहिनि से पाकिस्तान पाण मुंझारे जो शिकार रहियो। त उनखे अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन सां गॾु बीहणु खपे या चाइनीज़ एडमिनिस्ट्रेशन सां गॾु बीहणु खपे। त हाणे डोनाल्ड ट्रंप जी वापसी थी आहे ऐं हिते वरी नून लीग जी हुकूमत आहे। जॾहिं पोएं भेरे बि डोनाल्ड ट्रंप आयो तॾहिं बि हिते नून लीग जी हुकूमत हुई ऐं हाणे बि नून लीग जी हुकूमत आहे। त हाणे शहबाज़ शरीफ़ जी इंतिज़ामिया ते इहो डिपेंड करे थो त उहा अमेरिका सां कहिड़े नमूने पंहिंजा लाॻापा जेके आहिनि से बहाल करे थी। ऐं ख़ुदि ट्रंप जी हाणे बॉडी लैंग्वेज ज़ाहिर चेंज हूंदी। पहिरियां ट्रंप जेको हुयो उहो फ्रेश प्रेसिडेंट हुयो, हाणे जेको ट्रंप व्हाइट हाउस में वेंदो उहो 4 साल जी सदारत जो तजुर्बो रखण वारो हूंदो। त इन सूरत हाल में पाकिस्तान खे ॾाढो मुहतात तरीक़े सां पंहिंजूं शयूं ॾिसणियूं पवंदियूं, छाकाणि त असांजे हिकिड़े पासे चाइना आहे, ॿिए पासे ईरान आहे। त इन मुल्कनि जे हवाले सां जेका अमेरिका जी पॉलिसी आहे उहा हाणे कंहिंखां ॻुझी कोन्हे, त उहो उन्हनि मुल्कनि खे कहिड़े नमूने सां ॾिसे थो। त पाकिस्तान जे लाइ मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो वॾो इम्तिहान हिकु भेरो ॿीहर शुरू थिए थो। ठीक है, मेहरबानी अवां जी सोहेब साहब वक्त ॾियण लाइ। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी पियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया ट्रंप जी व्हाइट हाउस में हिकु भेरो ॿीहर वापसी, हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो। डोनाल्ड ट्रंप 538 जे इलेक्टोरल वोट मां डोनाल्ड ट्रंप 277 वोट खणी कामयाबी माणे वरिती आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो आहे। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो। अवां खे आगाह कयूं पिया ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी, हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो। अमेरिकी मीडिया मौसूब डोनाल्ड ट्रंप अमेरिका जे 47 सदर तौर कामयाबी हासिल कई आहे। अवां सां ख़बर शेयर कई पिया ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी, हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी पियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी अमेरिका जो ॿीहर सदर चूंडिजी वियो आहे। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप अमेरिका जे 47 सदर तौर कामयाबी हासिल कई आहे। नौ चूंडियल अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप कुझु देर खां पोइ पंहिंजे हामियुनि खे ख़िताब कंदो। अवां खे आगाह कयूं पिया डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर अमेरिकी सदर चूंडिजी वियो आहे। ट्रंप जी व्हाइट हाउस में वापसी थी वई आहे, हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप 277